अस्सलामुअलैकुम नाज़रीन, जी जलमा न्यूज़ में भली कार जी तव्हांखे ताज़ा सूरत हाल का अपडेट कंदा हलूं। टंडो हैदर गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में 2 महीननि खां लाइट बंद, उस्ताद तोड़े शागिर्द सख़्त परेशानी में मुब्तला। वापडा इंतज़ामिया जी मुबैना करप्शन सबब ट्रांसफार्मर 2 महीननि खां गैर फ़ाल बणियल। एसओपी जे तहत ॿारनि जी तालीम वारो सिलसिलो जारी आहे, पर लाइट न हुजण करे ॿारनि जी तालीम मफ़लूज बणियल आहे। स्कूल जा 50% ॿार सख़्त गर्मी कारण गैर हाज़िर आहिनि, वाहिर कई वञे। स्कूल इंतज़ाम टंडे हैदर में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी लाइट 2 महीननि खां न हुजण करे उस्ताद तोड़े शागिर्द अज़ाब में मुब्तला। 2 महीननि खां ट्रांसफार्मर गैर फ़ाल हुजण करे स्कूल में लाइट वारो सिलसिलो जारी न थी सघियो। वापडा खाते समेत उन जे प्राइवेट छात्रनि जी मुबैना करप्शन ॿारनि जी तालीम खे मफ़लूज बणाए छॾियो। हिकु तरफ़ कोरोना जो आज़ार, ॿिए तरफ़ लाइट जो आज़ार। लाइट बंदि, पाणी बंदि थियण सबबि उस्ताद शागिर्द ॿिटे अज़ाब में मुब्तला। जॾहिं त उन हवाले सां स्कूल जे हेड मास्टर ज़ुल्फ़कार परियार समेत ॿियनि उस्तादनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त 2 महीना अॻु ट्रांसफार्मर फाटण बावजूदि वापडा इंतज़ामिया हरकत में न आई। हैदर मां HSP ज़ुल्फ़कार अली परियार ऐं अरबाब इख़्तियार खे इहो ॿुधाइण थो चाहियां त हिकु त तमामु असांजी पढ़ाईअ जो नुक़सानु थियो आहे। लॉकडाउन जे करे पोइ मस स्कूल खुलिया आहिनि, पर जीअं स्कूल खुलिया आहिनि असांजो ट्रांसफार्मर साम्हूं ख़राबु थी चुको आहे, जंहिंखे 2 महीना थी विया आहिनि। हालांकि असांजे इर्द गिर्द ॿिया ट्रांसफार्मर आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो पैसा वठियो माण्हू कारोबार पिया कनि ऐं लाइट ॿियनि खे मुहैया कई पई वञे। ऐं असांजो इदारो आहे जंहिंमें असीं ॿार अञा आया, पर गर्मीअ जे करे, अहिड़ी मौतमार गर्मीअ जे करे हाणे ॿारनि जी गैर हाज़िरी तमामु घणी थी वई आहे, जो उन्हनि जा वालदेन था चवनि त अहिड़ी गर्मी में को बेहोश थी वियो या हींअर अॼुकल्ह बुखार जी कैफ़ियत तमामु घणी आहे। उनजे लिहाज़ सां असां इलाइक़े जे चङनि मुड़ुसनि ॾे बि वियासीं, सियासी जेके असांजा लीडर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायोसीं, उन्हनि खे बि चयोसीं त साईं भला जेसिताईं ट्रांसफार्मर जे माण्हू न पिया ॾियनि त उन में 200 ॿार जेके आहिनि 50% जे हिसाब सां असां वटि 200 ॿार डेली अचनि था। उन्हनि ॿारनि जी कुर्बानी पई ॾिनी वञे। ख़ुदा करण माण्हू ख़ैरात बि कनि था जे भला इहो ट्रांसफार्मर अलाह तबारक ताला तव्हांखे गंज ॾिनो आहे, ख़ैरात जी सूरत में स्कूल जे करे तव्हां ठाराए छॾियो त ही ॿार नंढड़ा मासूम तव्हांखे दुआ बि कंदा, तालीम जो बूटो बि ॿरंदो ऐं हलंदो रहंदो। इहो तव्हांजो सदका जारिया में थींदो, पर केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ऐं ही जेकी हिते असां वटि कुझु दोस्त माफ़िया ठाहे वेठा आहिनि जेकी कारोबार पिया कनि लाइट जो, उहो बि कुझु ॿुधण लाइ तयारु न आहिनि। असां मीडिया जे ज़ोर सां, प्रिंट मीडिया जे ज़ोर सां, सोशल मीडिया जे हवाले सां असीं पंहिंजे अरबाब इख़्तियार जेकी आहिनि उन्हनि खे चऊं था त महिरबानी करे असांखे लाइट लॻाराए ॾियो। आरज़ी तौर ते भला जेसीं ट्रांसफार्मर ठहे हिन साइड में आसे पासे में जेकी माण्हू लॻारायो वेठा आहिनि उन्हनि मां असांखे लाइट स्टार्ट करे ॾिनी वञे। दरपेश ये है त ॿार तक़रीबन पहिरीं त तमामु घणा आया पे, लाइट न हुजण जे करे 2 महीना तक़रीबन थिया आहिनि, असांजी सफ़ा माना हाज़िरी सफ़ा घटि थी वई। ऐं तंहिंखां पोइ 2 ॾींहं पहिरीं माना हिते लाइट न आहे त पोइ पाणी बि कोन्हे, पाणीअ जा मसइला वीचारा ॿार परेशान आहिनि तमामु घणा। सर असल में अॼुकल्ह असांजी सम्झो त असांजे लाइफ जो ई हिसो थी पियो आहे। लाइट खां बग़ैर जेको आहे हिन महिल जेको आहे ज़िंदगी असांजी बिल्कुलु मफ़लूज थी वई आहे। उनजो असरु जेको आहे असांजी पढ़ाई ते, ॿारनि ते, उनजी सिहत ते, उनजी तालीम ते ऐं हर तरह जेको आहे असां जेको आहे तालीम जो बिजली न हुजणु असांजे लाइ मसइलो थी पियो आहे। इन खां सवाइ बिजली खां सवाइ असांजी गाॾी हले कोन सघंदी ऐं उन में जेको आहे ॿारनि जो जेको आहे पढ़ाई जो रुझान बि घटिजी थी वेंदो आहे, अटेंडेंस घटिजी वेंदी आहे असांजी। छोकिरनि जा जेके आहिनि माइट बि जेके आहिनि परेशान आहिनि त बाबा लाइट खां सवाइ पाणी बि कोन्हे हिते, लाइट ते पाणी हलंदी आहे, पाणी लॻंदी आहे, ॿारनि खे पाणी जो मसइलो थी पवंदो आहे। यानी जेके बिजली सां जेके आहिनि जेकी शयूं उहे सभु शयूं असांजी मुतासिर आहिनि। इन करे लाइट खां सवाइ असांजे स्कूल जो वर्क करण जो फंक्शन करणु सफ़ा बिहजी वियो आहे। ॿारनि जी अटेंडेंस बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। असांजी पढ़ाई जो सॼो असरु स्कूल ते वॾो असरु थी पियो आहे। हाणे 2 महीननि खां लाइट आहे ई कान, पखा हलनि कान सही सां, गर्मी में अहिड़ी हालत सां कम ई नथो थिए असांखे। 2 महीना थिया आहिनि हिनखे लाइट में, इलाही परेशानी थिए, पढ़ाई में इलाही परेशानी थिए, दिक़त थिए। 2 महीननि खां लाइट कोन्हे की कमु कोन थो थिए असांजो।
साईं असांखे 2 महीननि खां वठी साईं लाइट कान्हे साईं, साईं बि परेशान साईं असांखे, साईं ॿार पढ़ाईंदा आहिनि साईं, 2 कलाक पढ़ाए पोइ वरी साईं छुटी था कराइनि साईं, हिन जे लाइ करे असांखे हिन लाइ गर्मी जे चक्कर था अचनि साईं, हिन जे लाइ बसि पाणी जी बि प्रॉब्लम आहे साईं असांखे। स्कूल जी लाइट बंदि हुजण करे शागिर्दनि जी तालीम मफ़लूज थी रही आहे। हिन सख़्त गर्मी में मासूम ॿारनि जी ज़िंदगी पिणु ख़तरे में आहे। वापडा इंतिज़ामिया ऐं उन जी प्राइवेट छात्रनि जी मुबैना करप्शन सबबि ट्रांसफार्मर न ठही सघियो, जंहिं करे शागिर्द सख़्त गर्मी में तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। शागिर्दनि वज़ीर आला सिंध हैस्को चीफ खे अपील कंदे चयो आहे त गवर्नमेंट बॉयज़ स्कूल जी लाइट फौरी तौर बहाल करे सख़्त गर्मी खां बचायो वञे त जीअं तालीमी सरगर्मियूं सुहिणे नमूने जारी रखी सघजनि। वधीक तफ़सीलुनि लाइ ॾिसंदा रहो GJLMA News.tv।